Welcome to my YouTube channel. Like video, subscribe to my channel and click to bell icon. ज़कात शरीफ नंढड़ो हदीस जो किताब आहे जेको इब्तिदाई किताबनि में पढ़ायो वेंदो आहे। बुखारी शरीफ दा वॾो किताब आहे जेको आखिरी दौरे हदीस में पढ़ाइबो आहे। बुखारी में भी हदीस आहे, ॿियनि किताबनि में भी हदीस आहे। हज़रत अबू हुरैरे खे नबी पाक फरमायो, अबू हुरैरा जे जी सोना जे फितराने जो अन्न मिलियो आहे, फितरानो ज़कात नबी से गॾु कंदा हा, बैतुल माल में रखंदा हा, पोइ वरी जेके ज़रूरतमंद हूंदा हा नबी से उनखे विरहाए ॾींदो। अमीर माण्हू फितराना ज़कातूं हुज़ूर वटि गॾु कंदा हा, पोइ हुज़ूर वरी उनखे बैतुल माल में रखंदा हा, वरी जेके ज़रूरतमंद हूंदा हा त हुज़ूर तन खे विरहाए ॾींदो। हुज़ूर वटि माल गॾु थियो, बैतुल माल में रखी कोन सघिया, पाण फरमायो सुभाणे रखंदासीं, पर रात जो अन्न झंग में पियो आहे। अबू हुरैरे के नबी पाक फरमायो, अबू हुरैरा इनी अन्न जी त संभाल कजा, सुबह जो नमाज असां सां थी पढ़ जांचे। हाज़िर क़िबला हज़रत अबू हुरैरे रज़ी अल्लाह ताला अन्हु वेही रहियो, तस्बीह थमे हण वेठो आहे, अन्न खे पियो संभाले। अन्न जूं 10, 15, 50 बोरियूं पयूं आहिनि। बुखारी शरीफ जे हदीस पाक आहे, लिखियो पियो आहे त आधी रात गुज़री, हिकिड़ो चोर आयो, पोती विछाए, बोरी खोले ऐं खणी भरी ॿधई। हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु उनखे बाह खां झलियो, बाह खां झले चवण लॻो, मां तोखे ज़रूर रसूलुल्लाह ॾे वठी हलां, तो बैतुल माल जो माल चोरायो आहे, ऐं इंशाअल्लाह ताला नतीजो निकिरंदो जो अस्सारिक़ु वस्सारिक़तु फ़क़्तऊ ऐदियहुमा। अल्लाह जे क़ुरान जो फ़ैसिलो आहे त चोरी करण वारे जो हथ कपियो वेंदो आहे। बीह त मां तुंहिंजो हथ कपरायां तो बैतुल माल जो माल छो थो चोराई पियो। अबू हुरैरा जो टक उन जे बाह में हथ। चोर हमेशा चालाक थींदो आहे। अबू हुरैरा बच्चा पे भुख में आ, जरूरत वारो हुयोसे, लाचार होसे, मजबूरी जे करे आयो आहियां, आदि बुनियादी चोरी कोन, चोर न आहियां, हमेशा चोरियूं कोन कंदो आहियां, जरूरत थी तॾहिं आयो आहियां। हाणे इहो अन्न बि तूं छॾ, मां बाहूं थो ॿधाए, मिंथ कयां थो, कसम थी मिली खुदा जो, मूंखे नबी सही ने न वठी हल ऐं मूंखे छॾ, ऐं मुंहिंजो वाइदो आहे सादो हो, कसम शसम जो हुन वठी खया त चई धोड़ वञी पिया, वञ ॿीहर न अचिजां, ये धिको ॾिज, हल पोइ हलियो वियो। हेॾे गौर कजो मुसलमानो, सुबुह थियो, हज़रत अबू हुरैरा मस्जिद नबवी में विया, सोने नबी करीम जे पोयां नमाज पढ़ियो, जो नमाज पढ़ी सरकार सलाम वरायो, सलाम वराए अबू हुरैरे ने निहारे चयो, हेॾे आ। अबू हुरैरो जमल नबी पाक जे वेझो आयो, पाण फरमाता, ॾे ख़बर रातो के चोर जो हवाल ॿुधाए। सुभान अल्लाह, ज़ोर सां अचणु खपे आवाज़। कंहिं नबी से खे ॿुधायो, अबू हुरैरे त अञा नमाज़ पढ़ी सलाम मसवर आयो आहे, उन हवाली कोन कयो आहे, हुज़ूर अॻे ई थो ॿुधाए। अबू हुरैरा जो क़िबला हीअं भरिसां आयो हो, वो पकड़ियो मांस, ॾाढियूं मिंथूं सिंथूं कयईं, ऐं मिंथन करण खां पोइ वरी वाइदो कयईं त ॿीहर न ईंदुसि, पोइ साईं क़िबला मां छॾे ॾिनोमांसि। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तां कुर्बान वञा, पाण फरमाइनि था, अबू हुरैरा इहो तोसां कूड़ हणी वियो आहे, इहो यादि रखजां, अखियूं खोले वेजां, सुभाणे बि ईंदुई। छा सुभाणे बि ईंदी। हाणे मां तव्हां खां पुछां थो त जेका रात गुज़री वई उन जी भी रसूलुल्लाह के ख़बर आहे, ऐं जेका रात अचे थी उन जी भी रसूलुल्लाह के ख़बर आहे। इहो इल्म ग़ैब आहे या न आहे? ॾाढो चओ सुभान अल्लाह बुलंद आवाज़ सां।
जेका रात गुज़री वई उन जी भी नबी करीम के खबरात अबू हुरैरे वट चोर आयो हो। वरी हुजूर इए भी फरमाइन था त कूड़ हणी हुआ सुभाणे भी ईंदी। मुंहिंजा दोस्त मालूम तो त ईंदड़ रात जी भी मुस्तफा के खबर आ, गुज़रल रात जी भी खबर आ, ईंदड़ रात जी भी खबर आ। इल्म गैब इन खे न चइबो आ त ॿियो छा के चइबो आ, जेके गुज़रल ज़माने जी भी खबर हुजे त ईंदड़ ज़माने जी भी खबर हुजे। अबू हुरैरा सोचे त ॿी रात थी हाणे 4 अखियूं करे वेठो छो त मुंहिंजे हबीब चयो त यो खबीस वरी भी ईंदी। मां वेठो आहियां वेठो ताड़ियां आधी आधी रात जी ॾिसां त अचे तो पेर छप छपाईंदो आस्ते आस्ते। मां वरी हरू भरू खणी अखियूं बूटियूं ऐं अखियूं बूटे ये लेट ॾेई ये पियो ये पक पइस त निंड पियो आ। जागो थाला निंड अथव हुनखे पक ॼाणियां त हणिजी भली खणे त पकड़ियांसि। हुनखे पक थी त लेटियो बि पियो आहे, खरड़ाट बि करे थो। सिंधी में छा चवंदा गोघरो चवंदा हो, छा चवंदा हो? ॻाल्हि साॻी असां बि उतर लाड़ वारा बि गोघरो चवंदा आहियूं, तव्हां बि गोघरो चवंदा हो। माशाअल्लाह। खड़ी बाह का जले मां भेड़ा ॾिढ जा पुट अड़े कल वायदो जो करे वे हैं साईं बस मिड़ई गलती थी वई न गलती थी वई भेड़ा रोज हेडा वायदा ची मुड़सा मुड़सी वायदो आ बस वल न औसा। अबू हुरैरा चारो फकीर मानू दरवेश मानू महबूब जो सहाबी रहम वारो रहमत लकब पाने वाला मुरादे गरीबों की बरलाने वाला। हजरत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला ने फरमायो और रहमत लिल आलमीन तू रहमत वारो नबिया तुझे रहमत में रही रही असा के भी रहम अची वियो आ। बी रात बिन भागे कसम खया मां छडे ॾिनो मास। मुस्तफा फरमान था तो सा कूड़ हणियो आ यो 3 रात बि ईंदी अखियूं खोले वे। अबू हुरैरा जो तो मुखे पक थी वई रसूलुल्लाह चयो आहे जरूर खबीस 3 रात भी ईंदो। हाने 3 रात अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाए थो ऐं बुखारी में हदीस लिखे पई त बुखारी शरीफ में जो तो मां 3 रात में वेही रहियुसि अञा ॾिसां त छपंदो छपंदो पियो अचे। मूं दिल में चयो त भली अचे। वरी साॻो बोरी खोलियईं पोती में गंढ ॿधई मां बाह खां वठी चयोमांसि अॼु कसम आहे अल्लाह जो असुल न छॾींदोसां रसूल ॾांहुं वठी हलंदुसि। कसम खयो जरूर तोखे खुदा जे रसूल ॾे वठी हलंदुसि। चोर चयो यार हाणे तो कसम त खयो आ हाणे खणी कसम जो किफ़ारो भर बाक़ी तोखे वज़ीफो ॾसियाए थो ओ वज़ीफो पढ़ ॾसियाए मूंखे हथ कढ। के छा जो वज़ीफो? के वज़ीफो अहिड़ो आ जो तू उहो पढ़ंदे त न तुंहिंजे वेझो शैतान ईंदो न तुंहिंजे वेझो जिन्न ईंदो। जिन्नन ऐं शैताननि खां महफूज़ रहंदे उहो वज़ीफो पढ़ंदो कर। अबू हुरैरा दिल में चो हाणे कसम खयो थम इन्ही जा खणी 3 रोज़ा रखंदुसि या 10 मिस्कीननि खे खाराईंदुसि। कसम जो किफ़ारो तो भरणो आ बाक़ी वज़ीफो सिखी वठां शैतान खां बचां जिन्न खां बचां। चई भला ठीक आ छॾियां थो वज़ीफो ॾस। चई वज़ीफो इहो आ त जंहिंमहिल रात जो सुम्ही बिस्तरे ते सुम्हण जे टाइम ते आयत अल कुर्सी अल्लाह ला इलाहा इल्ला हुवल हय्युल कय्यूम या पढ़ी सुम्हंदे सॼी रात इन आयत अल कुर्सी जे सदके तो शैतान खां भी महफूज रहंदे त जिन्न भूत खां भी महफूज रहंदे। अबू हुरैरा खणी हथ कढिया वञ। सुबुह थियो हाणे 3 रात वरी सुबुह थियो। नबी पाक अलैहि सलाम जीअं जो सलाम वरायो पाण फरमायूं अबू हुरैरा ॾे ख़बर रातों के चोर जो कहिड़ो अहवाल आ। हजरत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था क़िबला अॼु तो वज़ीफो ॾसे जान छॾाए वियो।
पाण फरमायूं तोखे जेको वज़ीफ़ो दस्यो थई सो सचो आ। ज़ोर सां सुभान अल्लाह। ईअं न ईअं ज़ोर सां सुभान अल्लाह। छा फरमायूं जेको इन तोखे वज़ीफ़ो दस्यो आ सो सचो आ। बराबर जेको भी माण्हू आयतुल कुर्सी पढ़ी सुम्हंदो उन आयतुल कुर्सी में अल्लाह ताला बरकत रखी आ जो शैतान हुन जे वेझो न ईंदो न को जिन्न हुन जे वेझो ईंदो। अबू हुरैरा तोखे वज़ीफ़ो त सही दसे वियो आ पर तोखे ख़बर आहे त इहो चोर हुयो केरु। जेके भला मूं त नकाज़ात पुछी मांस न को नालो पुछो मांस। मुस्तफ़ा खिली फरमाइनि था अबू हुरैरा इहो को दुनिया जो चोर कोन हुई इहो पाण शैतान हो। शैतान शैतान हाओ जंहिंजे लाइ तव्हां रोज़ चवंदा हो अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम उहो शैतान हो। तोखे वज़ीफ़ो दस्यो पर ॻाल्हि सची करे हुआ। महबूब करीम जी ज़ात बाबरकात जो गुज़िरल ज़माने जी भी ॻाल्हि ॿुधाई ईंदड़ रात जी भी ॻाल्हि ॿुधाई ऐं ओ चोर नबी करीम ॾिठो भी कोन पर मुस्तफ़ा सुञातो त शैतान हो। ऐं इन मां वज़ीफ़ो इहो साबित थियो त कॾहिं कॾहिं कूड़ो माण्हू बि सची ॻाल्हि करे वेंदो आहे। चओ सुभान अल्लाह। शैतान कूड़ो आहे सचो आहे। ॾाढे छो था चओ ॾाढे चो ॾाढे कूड़ो आहे न पर ॻाल्हि सची कयई तो कॾहिं कॾहिं वहाबी बि काका ॻाल्हि कंदा आहिनि कूड़ा पर शैतान मां गुर काका ॻाल्हि कॾहिं सची करे वेंदा आहिनि। ऐं ॿियो इहो बि साबित थियो त जेकॾहिं शैतान वज़ीफ़ो ॾसे सघे थो त वहाबी बि वज़ीफ़ो